बेहिसाब मग़फ़िरत कराइण वारा अमल। क़िस्त नंबर 1। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बेहिसाब मग़फ़िरत कराइण वारा अमल। क़िस्त 1। या अत्तार जी दुआ। या अल्लाह पाक जेको भी 17 सफ़न जो रिसालो बेहिसाब मग़फ़िरत वारा अमल क़िस्त 1 पढ़े या ॿुधे उनखे अहिड़ा अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जो संदसि ईमान ते ख़ात्मो थिए ऐं माउ पीउ समेत बेहिसाब मग़फ़िरत सां नवाज़ियो वञे। आमीन बिजाहे ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾींहुं ऐं राति में मूं ते शौक़ ऐं महबत सां टे दफ़ा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक ते हक़ आहे त हू उन जे उन ॾींहुं ऐं उन राति जा गुनाह मुआफ़ करे छॾे। मुअज्जम कबीर 362/18 हदीस 928। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। उकाशा बाज़ी खटे वियो। सहाबी रसूल हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा बयान कनि था त हिकु ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि तशरीफ़ खणी आया ऐं इरशाद फ़रमायाऊं, मूं ते मुख़्तलिफ़ उम्मतूं पेश कयूं वयूं त को नबी ईअं गुज़रियो जो उन सां गॾु फ़क़ति हिकु ई शख़्स हो। कंहिं नबीअ सां 2 माण्हू, कंहिं नबीअ सां हिकु जमाअत हुई ऐं कंहिं नबीअ सां को बि गॾु न हो। पोइ मूं हिकु वॾो मेड़ क्राउड ॾिठो जंहिं ज़मीन जे किनारनि खे भरे छॾियो हो। मूंखे उम्मीद पैदा थी त इहा मुंहिंजी उम्मत आहे। मूंखे ॿुधायो वियो त ही हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं संदसि क़ौम आहे। पोइ मूंखे चयो वियो, ॾिसो त मूं हिकु तमामु वॾो मेड़ ॾिठो जंहिं ज़मीन जे किनारनि खे भरे छॾियो हो। मूंखे ॿीहर चयो वियो, हेॾां ॾिसो, होॾां ॾिसो। मूं हेॾां होॾां ॾिठो त हिकु तमामु वॾो मेड़ हो जंहिं ज़मीन जे किनारनि खे भरे छॾियो हो। मूंखे ॿुधायो वियो त हीअ तव्हांजी उम्मत आहे ऐं हिननि सां गॾु 70,000 ॿिया बि आहिनि जेके बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा। इहो ॿुधी सहाबी रसूल हज़रत उकाशा बिन महसन रज़ियल्लाहु अन्हुम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मां बि उन्हनि माण्हुनि जेके बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में दाख़िल थींदा में आहियां? त अल्लाह पाक जे अता सां ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, हा। पोइ हिकु ॿिए शख़्स अर्ज़ु कयो, छा मां बि उन्हनि मां आहियां? इरशाद फ़रमायाऊं, उकाशा तोखां गोए खणी वियो। बुख़ारी 35/4 हदीस 67-52। बिला हिसाब हो जन्नत में दाखिला या रब, पड़ोस खुल्द में सरवर का हो अता या रब। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नस्लुनि जा नस्ल बेहिसाब जन्नत में। हज़रत सहल बिन साइद रज़ियल्लाहु अन्हु जो बयान आहे त मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो त बेशक मुंहिंजे असहाबनि जे नस्लुनि में अहिड़ा मर्द ऐं औरतूं हूंदा जेके बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ आयत मुबारका तिलावत फ़रमाई, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, व आख़रीन मिनहुम लम्मा यल्हक़ू बिहिम। सिपारो 28 सूरतुल जुमुआ आयत नंबर 3। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं उन्हनि खां बाद वारनि ॿियनि माण्हुनि खे बि ही रसूल पाक करे ऐं इल्मु ॾिए थो जेके उन्हनि मौजूदा माण्हुनि सां अञा नाहिनि मिलिया आहिनि। हर सहाबी नबी जन्नती जन्नती, सभु सहाबियात बि जन्नती। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। तूं बेहिसाब बख़्शिश फ़रमाए। हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु अन्हु जो बयान आहे त मूं अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो त मुंहिंजे रब करीम मूंसां वाइदो फ़रमायो आहे त हू मुंहिंजी उम्मत मां 70,000 माण्हुनि खे बग़ैर हिसाब ऐं अज़ाब जे जन्नत में दाख़िल फ़रमाईंदो। उन्हनि मां हर 1000 सां 70,000 ॿिया बि हूंदा ऐं मुंहिंजे रब करीम जे बुकनि मां जीअं संदसि शान जे लाइक़ आहे 3 बुक अञा वधीक बि हूंदा। तिरमिज़ी 198/4 हदीस 2445। शरह हदीस। पहिरियां 70,000 त उहे हुआ जेके पंहिंजे नेक अमलनि जे करे बग़ैर हिसाब जे जन्नती थिया ऐं ॿिया 70,000 उहे आहिनि जेके उन्हनि पहिरें जे वसीले
पहिरियनि जे वसीले उन्हनि जी ख़िदमत में क़ुर्ब जे करे बग़ैर हिसाब जे जन्नत में विया। गुलदस्ते में गुलनि सां गॾु गाह ॿधिजी वेंदो आहे त उहो बि इज़त वारो बणिजी वेंदो आहे। याने उन्हनि मां हर हिक सां बेशुमार माण्हू हूंदा जेके उन्हनि जे सदक़े बख़्शिया वेंदा। बुक मां मुराद आहे बेअंदाज़, छो त जॾहिं कंहिंखे बग़ैर ॻणप या बग़ैर तौर ऐं माप जे ॾियणो हूंदो आहे त उते बुक भरे ॾिना वेंदा आहिनि। ऐं ईअं खणी चऊं त हीअ हदीस मुतशाबिहात मां आहे। हूअं त रब ताला हथनि ऐं बुकनि खां पाक आहे। मिराअतुल मनाजी 392/7 393। मुझे बख्श दे बेसबब या इलाही, न करना कभी भी गज़ब या इलाही। हर हज़ार सां गॾु 70,000 जन्नती। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, बेशक मुंहिंजे रब करीम मूंखां मुंहिंजी उम्मत जे बारे में मुंहिंजी राय तलब फरमाई त मां उन्हनि सां छा करियां। मूं अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा रब, तूं जेको चाहीं सो कर, छो त उहे तुंहिंजी मख़लूक़ ऐं तुंहिंजा बाना आहिनि। अल्लाह पाक इरशाद फरमायो, ए मुहम्मद, असां तोखे तुंहिंजी उम्मत जे मुआमिले में ग़मगीन न कंदासीं। ऐं अल्लाह करीम मूंखे ख़ुशख़बरी ॾिनी त सभ खां पहिरियां मुंहिंजी उम्मत मां 70,000 जन्नत में दाख़िल थींदा ऐं उन्हनि मां हर हज़ार सां गॾु 70,000 ॿिया बि हूंदा। उन्हनि सभिनी सां को हिसाब ऐं किताब न थींदो। मुस्नद अहमद 94/9 हदीस 23,396। हिक ॿी रिवायत में आहे, बेशक मां उम्मीद थो करियां त उहे माण्हू उन वक़्त ताईं जन्नत में दाख़िल न थी सघंदा जेसिताईं तूं ऐं तुंहिंजी नेक औलाद ऐं ज़ालूं जन्नत में पंहिंजो ठिकाणो न ॾिसी वठनि। 4 अरब 90 करोड़। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत मां 70,000 बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल थींदा ऐं उन्हनि जे सदक़े हर हिक सां 70,000 ॿिया बि हूंदा ऐं रब उन्हनि सां गॾु 3 जमातूं ॿियूं बि मोकिलींदो। ख़बर न आहे त हर जमात में केतिरा हूंदा, उन जो शुमार फ़क़ति उहो ई ॼाणे थो। मुस्नद इमाम अहमद 419/1 हदीस 1706। तिरमिज़ी 198/4 हदीस 2445। ए आशिक़ाने रसूल, अल्लाह पाक जी रहमत ऐं संदसि फज़ल ऐं करम तां क़ुर्बान, जंहिं पंहिंजे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े असां ग़ुलामान मुस्तफ़ा खे केतिरियुनि ई सआदतुनि सां नवाज़ियो आहे। ए काश असांजो शुमार बि उन्हनि ख़ुशनसीब बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में दाख़िल थियण वारनि में थी वञे, छो त असां वटि नेकी जे नून जो नुक़्तो बि न आहे। अल्लाह पाक करम फ़रमाए त असां गुनहगारनि जी बि बख़्शिश थी वेंदी। असां उम्मत मुस्तफ़ा में पैदा थियण ते संदसि शुक्रियो अदा करियूं था, छो त जेको अल्लाह पाक जी नेमतुनि जो शुक्र अदा कंदो आहे त अल्लाह पाक खेसि पंहिंजो नेमतुनि सां अञा वधीक नवाज़ींदो आहे। शुक्र अदा हो क्यों कर तेरा प्यारे नबी की उम्मत में, मुझसे निकम्मे को भी पैदा तूने ए रहमान किया। सुठो गुमान सुठो नतीजो। असां अल्लाह पाक में सुठो गुमान रखूं था त हू फ़क़ति पंहिंजे फज़ल ऐं करम सां असांखे ज़रूरु बग़ैर हिसाब ऐं किताब जे बख़्शे छॾींदो, छो त हदीस क़ुदसी में आहे, अल्लाह पाक पाण इरशाद फरमायो आहे, अन इंद ज़न्नि अब्दी बी। तर्जुमो, मां पंहिंजे बाने जे गुमान मुताबिक़ साणसि मुआमिलो कंदो आहियां, सां गॾु आहियां। बुख़ारी 574/4 हदीस 7505। याने अल्लाह पाक जे बारे में जेको शख़्स जहिड़ो गुमान रखंदो, अल्लाह पाक उन सां ओड़ो ई मुआमिलो फ़रमाईंदो। असां संदसि ज़ात पाक खां उमीद था करियूं त हू पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े ज़रूरु असांखे पंहिंजी रहमत सां बग़ैर हिसाब ऐं इताब जे जन्नतुल फिरदौस में दाख़िल फ़रमाईंदो। ना करना हश्र में पुरसिश, मेरी हो बेसबब बख़्शिश, अता कर बाग़ फिरदौस अज़ पे शाहे उमम मौला। आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान खे पंहिंजे आका ऐं मौला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करम ते केॾी न आस ऐं उम्मीद आहे जो पाण लिखनि था, हे ये उम्मीद रज़ा को तेरी रहमत से शहा, न हो ज़िंदानी दोज़ख़ तेरा बंदा होकर।
लफ़्ज़नि जी माना शाह बादशाह, ज़िंदानी क़ैदी। शरह कलाम रज़ा। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अव्हां जे दर जो ग़ुलाम आहियां ऐं जेको अव्हां जो ग़ुलाम हुजे सो भला कीअं जहन्नम में वेंदो, छाकाणि त अल्लाह पाक जी बारगाह में अव्हां जो वॾो मक़ाम, मर्तबो, शान ऐं शौक़त आहे। तंहिं करे मूंखे हिन एज़ाज़ ऐं इकराम में उहा उम्मीद आहे त मां जहन्नम में न वेंदुसि ऐं अव्हां जी शफ़ाअत सां जन्नत में ठिकाणो थींदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल कराइण वारनि अमलनि जो बयानु। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हाणे कुझु उन्हनि नेक अमलनि जो बयानु कजे थो जिन जे करण सां हदीस पाक में ज़बाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में दाख़िल थियण जूं ख़ुशख़बरियूं ॿुधाई वियूं आहिनि। अल्लाह पाक असांखे इख़लास ऐं इस्तिक़ामत सां पंहिंजी रिज़ा जे मुताबिक़ नेक कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नतुल फ़िरदौस में दाख़िल थियण नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकु शान औलिया रहमतुल्लाहि अलैहिम। अल्लाह पाक जी रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जॾहिं अल्लाह पाक अॻियनि ऐं पोयनि खे हिकु खुलियल मैदान में गॾु कंदो त हिकु मुनादी याने ऐलान करण वारो अर्श जे हेठियां पुकारींदो, अल्लाह करीम जी मारिफत याने सुञाणप रखण वारा किथे आहिनि, भलाई करण वारा किथे आहिनि। माण्हुनि मां हिकु टोलो उथंदो ऐं रब करीम जी बारगाह में उथी बीहंदो। अल्लाह पाक पुछा फ़रमाईंदो, जॾहिं त हू चङी रीति ॼाणे थो त अव्हां केरु आहियो, उहे अर्ज़ु कंदा, असां तुंहिंजी मारिफत रखण वारा आहियूं जिन खे तूं पंहिंजी मारिफत अता फ़रमाई ऐं इन लाइक़ु बणायो। अल्लाह करीम इरशाद फ़रमाईंदो, तव्हां सच चयो। पोइ फ़रमाईंदो, अव्हां ते का पुछा ॻाछा न आहे, मुंहिंजी रहमत सां जन्नत में दाख़िल थी वञो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, रब करीम उन्हनि खे क़यामत जे होलनाकियुनि खां महफ़ूज़ रखंदो। अत-तज़किरतुल क़ुर्तबी सफ़ो 360। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे औलिया की महब्बत अता कर, तू दीवाना कर गौस का या इलाही। नंबर 2 शहीद ऐं मुआफ़ करण वारा। ॿिन्ही जहान जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, जॾहिं ॿाननि खे हिसाब किताब जे लाइ बीहारियो वेंदो त कुझु माण्हू पंहिंजूं तलवारूं पंहिंजे ॻिचनि ते रखी खणी ईंदा जिन मां रतु टिमी रहियो हूंदो। उहे माण्हू जन्नत जे दरवाज़े ते हिकु मेड़ जी सूरत में गॾु थींदा। पुछियो वेंदो, इहे केरु आहिनि? ॿुधायो वेंदो त ही शहीद आहिनि जेके जहिड़ा हुआ खेनि रिस्क ॾिनो वेंदो हो। पोइ हिकु मुनादी याने ऐलान करण वारो पुकारींदो, जंहिंजो अजर अल्लाह पाक जे ज़िम्मे आहे, उहो उथे ऐं जन्नत में दाख़िल थी वञे। पुछियो वेंदो, उहे केरु आहिनि जिन जो अजर अल्लाह करीम जे ज़िम्मे आहे? मुनादी चवंदो, माण्हुनि खे दरगुज़र करण वारा। मुनादी ॿीहर पुकारींदो, जंहिंजो अजर रब करीम जे ज़िम्मे आहे, उहो उथे ऐं जन्नत में दाख़िल थी वञे। कोई पुछंदो, उहो केरु आहे जंहिंजो अजर अल्लाह पाक जे ज़िम्मे आहे? मुनादी चवंदो, माण्हुनि खे दरगुज़र करण वारा। पोइ टियों भेरो निदा ॾींदो, जंहिंजो अजर अल्लाह करीम जे ज़िम्मे आहे, उहो उथे ऐं जन्नत में दाख़िल थी वञे। त हज़ारे माण्हू उथी बीहंदा ऐं बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थी वेंदा। मुअज्जम औसत 542/1 हदीस 1998। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, कुझु माण्हुनि जो मिज़ाज माचीस जी तीलीअ जहिड़ो हूंदो आहे। थोरी रगड़ ते भड़की पवंदा आहिनि। कावड़ में इंसान जज़्बात में अची सही ऐं ग़लति जी तमीज़ याने फ़र्क़ु विसारे वेंदो आहे। गुस्से जी हालत में कंहिं पुरसुकून मक़ाम जहिड़ो मक्के मदीने, खाने काबा या सब्ज़ गुंबद शरीफ़ जो तसवुरु करियो। हीउ तसवुरु जीअं जीअं वधंदो वेंदो, तीअं तीअं इंशा अल्लाहुल करीम तव्हांजो गुस्सो घटिजंदो वेंदो। कोई तव्हांखे केतिरो बि सताए, दिलि ॾुखाए,
अफ़ू ऐं दरगुज़र खां कमु वठो ऐं उन सां महबत भरियो सलूक करण जी कोशिशि कयो। काश असांजे अंदरि उहो जज़्बो पैदा थी वञे त असां पंहिंजी ज़ात ऐं नफ़्स जे ख़ातिर गुस्सो करण ई छॾे ॾियूं ऐं अल्लाह पाक असांखे पंहिंजी रहमत सां बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल थियण वारनि में शामिल करे छॾे। तू बेहिसाब बख़्श कंहिं बेशुमार जुर्म देता हूँ वासिता तुझे शाहे हिजाज का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 4-6 अल्लाह पाक जो हर हाल में शुक्र करण वारनि तहजुद गुज़ारनि ऐं नेक वापारियुनि जे लाइ ख़ुशख़बरी। पंहिंजी उम्मत सां प्यार करण वारे प्यारे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं माण्हुनि खे अहिड़े खुलियल ऐं हमवार मैदान में गॾु कंदो जिते पुकारण वारे जी पुकार सभिनी खे ॿुधण में ईंदी ऐं ॾिसण वारे जी निगाह हर कंहिं ताईं पहुचंदी। पोइ हिकु मुनादी उथी बीही पुकारींदो, किथे आहिनि उहे माण्हू जेके ख़ुशहाली ऐं तंगदस्ती में अल्लाह पाक जी हम्द याने तारीफ़ कंदा हुआ। कुझु माण्हू उथंदा ऐं बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थी वेंदा। मुनादी ॿीहर पुकारींदो, किथे आहिनि उहे माण्हू जिन जूं पुठियूं बिस्तरनि खां जुदा रहंदियूं हुयूं। वरी कुझु माण्हू उथंदा ऐं उहे बि बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल थी वेंदा। पुकारण वारो टियों भेरो पुकारींदो, किथे आहिनि उहे माण्हू जिन खे को बि वापारु ख़रीदो फ़रोख़्त अल्लाह करीम जी यादि खां गाफ़िल न कंदो हो। टियों भेरो बि कुझु माण्हू उथंदा ऐं उहे बि बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थी वेंदा। बक़ाया समूरी मख़लूक़ बीठी रहंदी ऐं उन्हनि खां हिसाब किताब वरितो वेंदो। किताबु ज़ुहदुल हिनात सफ़ो 134 हदीस 176। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शुक्र खालिक किस तरह से हो अदा, एक ज़बां और नेमतें बे इंतहा। कामयाब वापारी बिज़नेसमैन जेके वापारी कमकार दौरान नमाज़ जो वक़्तु अचण ते कमकार छॾे नमाज़ लाइ रवाना थींदा आहिनि ऐं अल्लाह पाक जी राह में पंहिंजी ज़कात ॾींदा आहिनि, उन्हनि जे बारे में क़ुरान करीम में इरशाद थिए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, रिजालुल ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाति व ईताइज़ ज़कात। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान सिपारो 18 सूरतुन नूर आयत नंबर 37। उहे मर्द जिन खे वापार ख़रीद ऐं विकिरो अल्लाह जे ज़िक्र नमाज़ क़ाइमु करण ऐं ज़कात ॾियण खां गाफ़िल न कंदा आहिनि। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रदियल्लाहु अन्हुमा बाज़ार में हुआ। मस्जिद में नमाज़ जे लाइ इक़ामत चई वई त पाण रदियल्लाहु अन्हु ॾिठाऊं त बाज़ार वारा उथिया ऐं दुकान बंदि करे मस्जिद में दाख़िल थी विया। उहो ॾिसी पाण रदियल्लाहु अन्हु फरमायाऊं त आयत रिजालुल ला तुल्हीहिम अहिड़नि माण्हुनि जे ई हक़ में आहे। तफ़सीर इब्न अबी हातिम सिपारो 18 सूरह नूर तहतुल आयत 37। सुबहान अल्लाह। उन्हनि मुक़दस हस्तियुनि जी नज़र में नमाज़ जी अहमियत अमली तौर ते वापार कारोबार ऐं दुकानदारी खां वधीक हुई। तंहिं करे ई उहे इक़ामत जे आवाज़ ॿुधण सां ई सभु कुझु बंदि करे नमाज़ लाइ हाज़िर थी वेंदा हुआ। पर अॼुकल्ह जे मुसलमाननि जो हाल सभिनी खे मालूम आहे त दुकान जे भरिसां मस्जिद हुजण जे बावजूदु जमाअत सां नमाज़ पढ़ण जे लाइ हाज़िर थियण बदिरां पंहिंजी दुकानदारी में मशग़ूल रहंदा आहिनि ऐं इन करे बि नमाज़ लाइ हाज़िर न थींदा त दुकान बंदि करण जी सूरत में जेकॾहिं को ग्राहक वापसि हलियो वियो त नुक़सानु थी वेंदो। अल्लाह पाक उन्हनि खे नमाज़ जी अहमियत सम्झण ऐं वक़्त ते जमाअत सां अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हज़रत इमाम मुहम्मद बिन अहमद ज़हबी रहमतुल्लाह अलैह लिखनि था त कुझु उलमाए कराम रहमतुल्लाहि अलैहिम फ़रमाइनि था, जेकॾहिं वापार जी मसरूफ़ियत सबबि नमाज़ छॾींदो त उहो बेनमाज़ी वापारी क़यामत जे ॾींहुं मके मुकरमा जे सभ खां वॾे काफ़िर ताजिर उबई बिन ख़लफ़ सां गॾु उथारियो वेंदो। किताबुल कबाइर सफ़ो 21। उम्र में छूटी है घर कोई नमाज जल्द अदा कर ले तू आ गफलत से बाज। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 7 खां 9
दरगुज़र करण वारनि ऐं सब्र करण वारनि जो अंजाम, सब्र करण वारनि जो इनाम। मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं रब करीम क़यामत जे ॾींहुं मख़लूक़ खे जमा कंदो त हिकु मुनादी पुकारींदो, फ़ज़ल वारा किथे आहिनि? कुझु माण्हू उथंदा पर उहे तमामु थोरा हूंदा। उहे तेज़ीअ सां जन्नत ॾांहुं रवाना थींदा। फ़रिश्ता संदन इस्तक़बाल कंदे चवंदा, असां अव्हां खे जन्नत ॾांहुं तेज़ीअ सां वेंदे ॾिसी रहिया आहियूं। अव्हां केरु आहियो? उहे चवंदा, असां फ़ज़ल वारा आहियूं। फ़रिश्ता पुछंदा, तव्हांजो फ़ज़ल कहिड़ो हो? जंहिंजे जवाब में हू चवंदा त जॾहिं असां ते ज़ुल्म कयो वेंदो हो त असां सब्र कंदा हुआसीं। जॾहिं को असां सां बुराई सां पेश ईंदो हो त असां दरगुज़र खां कमु वठंदा हुआसीं। ऐं जॾहिं असां सां जाहिलाना सुलूक कयो वेंदो हो त असां बर्दाश्त कंदा हुआसीं। उन्हनि खे चयो वेंदो, जन्नत में दाख़िल थी वञो। अमल करण वारनि जे लाइ केॾो न बहितरीनु अजर आहे। पोइ हिकु मुनादी पुकारींदो, सब्र करण वारा किथे आहिनि? कुझु माण्हू उथंदा जेके तमामु थोरा हूंदा। उहे तेज़ीअ सां जन्नत ॾांहुं रवाना थींदा। फ़रिश्ता उन्हनि जो इस्तक़बाल कंदे चवंदा, असां तव्हांखे जन्नत ॾांहुं तेज़ीअ सां वेंदे ॾिसी रहिया आहियूं। अव्हां केरु आहियो? उहे चवंदा, असां सब्र करण वारा आहियूं। फ़रिश्ता पुछंदा, अव्हांजो सब्र कहिड़ो हो? उहे चवंदा, असां अल्लाह पाक जी इताअत ऐं संदसि नाफ़रमानियुनि ते सब्र कंदा हुआसीं। याने इताअत ते क़ाइमु रहंदा हुआसीं ऐं नाफ़रमानियुनि खां बचंदा हुआसीं। उन्हनि खे बि चयो वेंदो, जन्नत में दाख़िल थी वञो। अमल करण वारनि जे लाइ केॾो न बहितरीनु अजर आहे। अल्लाह पाक जी ख़ातिर महबत करण वारा। पोइ हिकु मुनादी पुकारींदो, अल्लाह करीम जे लाइ हिक ॿिए सां महबत करण वारा किथे आहिनि? वरी बि थोरा माण्हू उथंदा। उहे बि तेज़ीअ सां जन्नत ॾांहुं रवाना थींदा। फ़रिश्ता संदन इस्तक़बाल कंदे चवंदा, असां अव्हां खे जन्नत ॾांहुं तेज़ीअ सां वेंदे ॾिसी रहिया आहियूं। तव्हां केरु आहियो? उहे चवंदा, असां रब करीम जे लाइ हिक ॿिए सां महबत कंदा हुआसीं। फ़रिश्ता चवंदा, तव्हांजी हिक ॿिए सां महबत कहिड़ी हुई? उहे चवंदा, असां हिक ॿिए सां अल्लाह पाक जे लाइ महबत कंदा हुआसीं। उन जी ख़ातिर मुलाक़ातूं कंदा हुआसीं। उन जी ख़ातिर हिक ॿिए सां नरमीअ सां पेश ईंदा हुआसीं ऐं उन जे लाइ ई हिक ॿिए ते ख़र्च कंदा हुआसीं। फ़रिश्ता उन्हनि खे चवंदा, जन्नत में दाख़िल थी वञो। अमल करण वारनि जे लाइ केॾो न बहितरीनु अजर आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह करीम उन्हनि जे जन्नत में दाख़िल थियण खां पोइ हिसाब किताब लाइ मीज़ान रखंदो। बेसबब बख्श दे ना पूछ अमल, नाम गफ़ार है तेरा या रब। जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाई। वाक़िओ हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु बयानु कनि था त हिकु बीमार औरत जंहिं ते जुनून जी कैफ़ियत तारी थींदी हुई, बारगाह रिसालत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे हक़ में दुआ फ़रमायो। इरशाद फ़रमायाऊं, जेकॾहिं तूं चाहीं त मां तुंहिंजे लाइ रब करीम जी बारगाह में दुआ करियां त हू तोखे शिफ़ा ॾिए, ऐं जेकॾहिं तूं चाहीं त सब्र कर ऐं क़यामत में तोखां हिसाब न वरितो वञे। उहो ॿुधी उन औरत अर्ज़ु कयो, मां सब्र कंदसि, मूंखां को बि हिसाब किताब न वरितो वञे। अल इहसान बितरतीब सही इब्न हिब्बान 248/4 हदीस 2698। नंबर 10, नाबीननि जे लाइ ख़ुशख़बरी। अल्लाह पाक जी अता सां ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारे प्यारे ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, दीन वञण खां पोइ बाने जे लाइ सभ खां वॾी आज़माइश जंहिंमें खेसि मुब्तला कयो वेंदो आहे, उहा बीनाई जो वञणु आहे। बसि जंहिं सब्र कयो ऐं अल्लाह पाक सां उन ई हालत में मुलाक़ात जो शर्फ़ हासिलु कयो, तंहिंखां को हिसाब न वरितो वेंदो। हज़रत अल्लामा अली क़ारी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, कुझु रिवायतुनि में हिकु अखि जी बीनाई ख़तमु थियण ते बि इहा फ़ज़ीलत आयल आहे। अखियुनि जो ख़ासि तौर ते ज़िक्र उन करे कयो वियो आहे जो इंसान खे पंहिंजे हवासनि मां इन्हनि ॿिनि खां वधीक ॿी का बि शइ अज़ीज़ न हूंदी आहे। हिब्रुल उम्मह याने उम्मत जा तमामु वॾा आलिम हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा जॾहिं नाबीना थिया त ही शेर पढ़ंदा हुआ, इन युज़हिबिल्लाहु मिन ऐनी नूरहुमा फ़फ़ी लिसानी व क़ल्बी लिल हुदा नूरन। तर्जुमो, जेकॾहिं अल्लाह पाक मुंहिंजे अखियुनि जो नूर खसे वरितो त छा थी पियो, मुंहिंजी ज़बान ऐं दिलि में त हिदायत जो नूर मौजूदु आहे। मिरक़ातुल मफ़ादी 28/4 तहतुल हदीस
1549। अखियुनि जो ज़ाया थियणु नाराज़गीअ जो सबबु न आहे। हज़रत अबुल हसन अली बिन खलफ़ इब्न बत्ताल रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, दुनिया में कंहिं मुसलमान जो नाबीना थी वञणु अल्लाह पाक जो खाइणु नाराज़ थियण जे करे न आहे, पर अल्लाह पाक साणसि भलाईअ जो इरादो कंदो आहे, या त उन खां का अहिड़ी ख़राबु शइ दूरि कंदो आहे जंहिंजो सबबु संदसि अखियूं बणिजनि हा ऐं आख़िरत में खेसि अहिड़ो अज़ाब मिले हा जो उन ते सब्र न करे सघे हा, या उन जा अहिड़ा अॻूणा गुनाह मिटाईंदो आहे जो जिस्म जे कंहिं अहम हिसे जो ज़ाया थियण ई दुनिया में उन जो एवज़ थी सघियो पए, त जीअं क़यामत जे ॾींहुं हू गुनाहनि खां पाक थी पंहिंजे रब करीम सां मुलाक़ात करे, या वरी हुन जी मुसीबत जे ज़रिए हू अजर जे उन दर्जे ताईं पहुची वेंदो आहे जंहिं ताईं हू पंहिंजे अमलनि जे ज़रिए न पहुची सघंदो आहे। ॿियनि समूरियुनि मुसीबतुनि जो मामिलो बि ईअं ई आहे। तंहिं करे जंहिंजूं अखियूं ज़ाया थी वञनि या कंहिं ॿिए उज़वे जे ज़ाया थियण जी मुसीबत में मुब्तला कयो वियो हुजे, तंहिंखे घुरिजे त हू उन मुसीबत के सब्र, शुक्र ऐं सवाब जी उमेद सां क़बूल करे ऐं अल्लाह पाक जे तरफ़ां वरितो वेंदड़ इम्तिहान ते राज़ी रहे, छो त उन मुसीबत जे बदिले में खेसि तमामु सुठो ऐं अज़ीम बदिलो मिलंदो ऐं उहो जन्नत आहे। शरह सही बुख़ारी लि इब्न बत्ताल 377/9। ग़ैब जी ख़बर। हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु अन्हु बयानु कनि था त अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी इयादत जे लाइ तशरीफ़ खणी आया ऐं इरशाद फ़रमायाऊं, हिन मर्ज़ में कुझु तकलीफ़ ज़रूरु आहे, पर ही तोखे नुक़सान न ॾींदो। पर उन वक़्तु तुंहिंजो कहिड़ो हाल हूंदो जॾहिं मुंहिंजी दुनिया मां पर्दो फ़रमाइण खां पोइ तूं ज़िंदा रहंदे ऐं तुंहिंजी नज़र ज़ाया थी वेंदी। मूं अर्ज़ु कयो, सवाब जी उमेद रखंदे मां सब्र कंदुसि। इरशाद फ़रमायाऊं, पोइ त तूं बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल थी वेंदे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल खां पोइ हज़रत सैयदना ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु अन्हु नाबीना थी विया। मुअज्जम कबीर 211/5 हदीस 51-26। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अवां ॾिठो त अल्लाह पाक जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे परवरदिगार जी अता सां पंहिंजे ग़ुलामनि जी उमिरियुनि खां बि बाख़बर आहिनि ऐं उन्हनि सां जेको कुझु थियण वारो आहे उन खे बि ॼाणींदा आहिनि। क़ुरान पाक जी बेशुमार आयतुनि मां सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म ग़ैब जो सबूत मिले थो। हिते सिर्फ़ु हिकु आयत करीमा पेश कई वेंदी आहे, जीअं त सिपारो 30 सूरत तकवीर जी आयत नंबर 24 में इरशाद ख़ुदाबंदी आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमा हुआ अलल ग़ैबि बिदनीन। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं ही नबी ग़ैब ॿुधाइण में हरगिज़ बख़ील नाहे। सरे अर्श पर है तेरी गुज़र, दिले फ़र्श पर है तेरी नज़र, मलकूतो मुल्क में कोई शे नहीं, वो जो तुझ पे अया नहीं। नंबर 11, सफ़र हज ऐं उम्रे में इंतकाल जी फ़ज़ीलत। सभिनी मुसलमाननि जी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा बयानु कनि थियूं त मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इरशाद फ़रमाईंदे ॿुधो त जेको हज या उम्रे जे लाइ पंहिंजे घर खां निकितो ऐं रस्ते में फ़ौत थी वियो, उन जी पेशी न थींदी, न ई संदसि हिसाब थींदो ऐं खेसि चयो वेंदो त जन्नत में दाख़िल थी वञ। मुअज्जम औसत 111/4 हदीस 5388। तैयबा में मर के ठंडे चले जाओ आंखें बंद, सीधी सड़क ये शहर शफ़ाअत नगर की है। नंबर 12, क़िनात करण वारे जो इनाम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, हिसाब किताब जी शिद्दत सां उन बुखे शख़्स खे मुंहुं न ॾियणो पवंदो जंहिंजो अजर ऐं सवाब जी उमेद ते जंहिं अजर ऐं सवाब जी उमेद ते बुख बर्दाश्त कई हूंदी। तारीख़ मदीना दमिश्क 278/6। कलील रोज़ी पे दो क़िनाअत, फजूल गोई से दे दो नफ़रत, दुरूद पढ़ता रहूँ बकसरत, नबी रहमत शफ़ीक़ उम्मत। 13-15 नंबर, तालिब इल्म फरमा बरदार ज़ाल ऐं औलाद। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो,
दीनी इल्म हासिल करणु हर मुसलमान ते हस्बे हाल ज़रूरी आहे ऐं नेक ऐं फर्माबरदार ज़ाल अल्लाह पाक जे तरफ़ां अज़ीम तोहफ़ो आहे ऐं वालिदैन सां सुठो सलूक करण वारे औलाद जी बि छा ॻाल्हि आहे। हदीस पाक में आहे तालिब इल्म, फर्माबरदार ज़ाल ऐं वालिदैन सां सुठो सलूक करण वारी औलाद नबियनि सॻोरनि अलैहिमुस्सलाम सां गॾु बेहिसाब जन्नत में दाख़िल थींदी। कंज़ुल उम्माल जुज़ 69/5 जुज़ 9 69/5 हदीस 2824। नंबर 16 मुसलमान जी हाजत रवाई जी फ़ज़ीलत। महबूब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको पंहिंजे मुसलमान भाउ जी ज़रूरत पूरी करण जे लाइ हलंदो आहे, अल्लाह पाक उन जे हर क़दम जे बदिले में 70 नेकियूं संदसि अमाल नामे में लिखंदो आहे। जेकॾहिं ज़रूरत पूरी थी वई त ज़रूरत पूरी करण वारो शख़्स गुनाहनि खां ईअं पाक थी वेंदो जीअं उन ॾींहुं हो जंहिं ॾींहुं संदसि माउ खेसि ॼणियो हो। ऐं जेकॾहिं ज़रूरत पूरी करण जे दौरान इंतक़ाल करे वञे त बेहिसाब जन्नत में दाख़िल कयो वेंदो। मुस्नद अबू यअला 116/3 हदीस 2781। मचला है कि रहमत ने उम्मीद बंधाई है, क्या बात तेरी मुजरिम क्या बात बनाई है। 17 औलाद जी सुठी तरबियत करण वारनि जे लाइ ख़ुशख़बरी। मुसलमाननि जी प्यारी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा बयानु कनि थियूं त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जंहिं कंहिं ॿार जी परवरिश कई एसि ताईं जो हू ला इलाहा इल्लल्लाहु चवणु लॻे, यानी तौहीद ऐं रिसालत जी गवाही ॾियणु लॻे, त रब करीम उन तरबियत करण वारे खां हिसाब न वठंदो। मुअजम औसत 370/3 हदीस 4865। शरह हदीस, यानी हिन अमल जे बदिले में खेसि बग़ैर कंहिं हिसाब जे जन्नत में मोकिलियो वेंदो। वधीक ई त हिसाब न थियण मां मुराद इहो बि थी सघे थो त संदसि हिसाब आसान थींदो ऐं सलामतीअ ते ख़तमु थींदो। तंहिं करे हिसाब में को नुक़सान या मशक़त न थियण जे करे उनखे मुबालिग़े तौरु बिना हिसाब जे लफ़्ज़नि सां बयानु फ़रमायो वियो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ए आशिक़ाने रसूल, औलाद जी सही तरबियत करण वालिदैन जी ज़िम्मेवारी आहे। आम तौर ते ॾिठो वियो आहे त वालिदैन ॿार जी तरबियत जो हक़ सही तरीक़े सां अदा न कंदा आहिनि ऐं खेसि नंढपिण में सुठी ऐं बुरे जो फ़र्क़ु न सेखारींदा आहिनि। जॾहिं उहा ई औलाद वॾी थींदी आहे त पोइ उहे ई वालिदैन पंहिंजी औलाद जी नाफ़रमानीअ जूं शिकायतूं कंदा रहंदा आहिनि। तंहिं करे वालिदैन खे घुरिजे त नंढपिण खां ई पंहिंजी औलाद जी तरबियत शरीअत ऐं सुन्नत जे मुताबिक़ कनि। ॿार सम्झे इन खे आज़ादु न छॾे ॾियनि ऐं न ई ईअं चई संदसि तरबियत खे नज़रअंदाज़ कनि त अञा त ॿारु आहे, वॾो थींदो त पाण ई सम्झी वेंदो। जेके पंहिंजी औलाद जी तरबियत ते ख़ातिर ख़्वाह तवजो न ॾींदा आहिनि, उन्हनि खां दुनियावी तालीम बाबति पुछा ॻाछा कंदा आहिनि, पर औलाद नमाज़ पढ़ी या न पढ़ी इन जी बिल्कुलु परवाह न कंदा आहिनि, पोइ उहे ई बाद में अफ़सोस कंदा नज़र ईंदा आहिनि। यादि रखो, औलाद जी तरबियत सिर्फ़ु इन शइ जो नालो न आहे त उन्हनि खे दुनियावी तालीम ॾियारी वञे ऐं संदन लाइ खाधे पीते अटे ऐं लटे वग़ैरह जो इंतज़ाम कयो वञे, पर खेनि अल्लाह पाक ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फर्मा बरदार बणाइण बि कोशिशि करण बि वालिदैन जी ज़िम्मेवारियुनि में शामिलु आहे। औलाद जे बारे में पुछाणो कयो वेंदो। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा हिकु शख़्स खे फ़रमायो, पंहिंजे ॿार जी सुठी तरबियत करियो, छो त तव्हां खां तव्हांजी औलाद जे बारे में पुछियो वेंदो त तव्हां उन्हनि जी कहिड़ी तरबियत कई ऐं तव्हां खेनि छा सेखारियो। शाइबुल ईमान 400/6 हदीस 8662। या रब बचा ले तू मुझे नारे जहीम से, औलाद पर भी बल्कि जहन्नम हराम हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।